रियासती भरिसां ॻोठ मंगो में घर अंदर सुतल ॻोठाणे अदरीस नाइच खे नामालूम हथियारबंद गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान खे अस्पताल खणी अची रहिया हुआ त रस्ते में ज़ख़्मनि जा सूरन सां दे फ़ौत थी वियो। इन सिलसिले में मक़तूल जे भाउ ख़ान मोहम्मद नाइच ॿुधायो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। मुंहिंजे भाउ खे घर अंदर दाख़िल थी नामालूम जवाबदार नाहक खून कयो वियो। ॿिए पासे रियासती पुलिस जो चवणु हो त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। वारसनि जे अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। पुलिस वधीक ॿुधायो त मक़तूल ते हैदराबाद जामशोरो ऐं नौशेरो फेरोज़ समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते फुर ऐं चोरियुनि जा 10 खां वधीक केस दाख़िल हुआ, जॾहिं त मक़तूल जो लाश अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। इलाइक़े में अहिड़े वाक़े बाद ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल आहे। आख़िरी इतलान ताईं वाक़े जा कारण मालूम न थी सघिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।